अस्सलाम वालेकुम। तव्हां सभी दोस्तनि जी महिरबानी जेके बि असांजा वीडिया ॾिसंदा हो, पसंदि कंदा हो, लाइक ऐं शेयर कंदा हो। अॻे दौर में बादशाह छा कंदा हुआ जो पंहिंजो वेस मटाए ऐं पोइ निकिरी पवंदा हुआ शहर में, पोइ राति जो या ॾींहं जो। हे अॼुकल्ह वारा असांजा बादशाह न जो निकिरंदा सॼे मुल्क में ख्वार 50-50 गाॾी पोयूं हुआ, सॼो पैसो आवाम जो ईअं लुटे छॾींदा, बर्बादु करे छॾींदा आवाम खे। जेका 50 गाॾियूं निकिरे ज़रूरु ख़र्च थींदो हूंदो न हिननि में, पर अॻे दौर में ईअं न हूंदो हुयो। सुल्तान सलाहुद्दीन अयूब हिकिड़ी निकिरी पियो, सौदागर वारा कपिड़ा पाए, वापारियुनि वारा, ऐं शहर जी तरफ़ निकिरी पियो। ॾिठईं शहर में, जे ॾिसां शहर में त छा थो हले चले। जॾहिं शहर मंदर जो आयो, ॾिठईं त हिकिड़ो नौजवान छोकिरो बीठो आहे, ख़ूबसूरत आहे। उनखे हिकिड़ी पेती हथ में आहे, जेका काठ जी आहे, उहा हथ में वञे थो पियो त जेको त सुल्तान उन जे पोयां लॻी पियो, चई ॾिसां सही थिए छा थो करे, कहिड़ो वापारु थो करे। ॾिठईं त हिकिड़ी कुंड ते आयो, अॼु पंहिंजी पेती रखियईं उतड़े, ऐं पेती खे खोले उन मां सामान कढियईं। उन में सामान कहिड़ो हुयो, जेको त बूट ॻंढींदो हुयो, माना मोची वारो सामान, बूट ॻंढींदो ऐं पॉलिश कंदो हुयो। हिन बि उहो ॾिठो त हुन जेॾीमहिल ई पेटी खोली वेठो त माण्हुनि जो अचणु शुरू थी वियो हिन ॾे। हिन जी का ग्राहकी हुई घणी, कमु भलो कंदो हुयो। पोइ हिन जेको त कमु कयो, हिनखे 2 सिक्का जेॾीमहिल मिलिया, ओॾीमहिल वरी उथियो, भई सामान विझी पेटी बंदि करे वरी निकिरी पियो। जेको त सुल्तान सलाहुद्दीन अयूबी ॾिठो, चई हे छा, पर 2 सिक्का 2 अशरफियूं हिन कमायूं, बसि वरी हाणे वञे थो। हेतिरा माण्हू अचनिसि पिया, ग्राहक मोटाए छॾियईं, छाजे का। वरी हुनजे पोयां लॻो आयो, हो जेको त आयो की नानवाई वटि, उनखे 2 सिक्का ॾेई उन खां 4 मानियूं वरितईं। हिन जेको त ॾिठो पियो सुल्तान, चई थी सघे थो को कमु हुजे, इन करे वियो हलियो। हल उहो ॾींहुं गुज़री वियो। वरी ॿियो ॾींहुं थियो, वरी बि जेको त सुल्तान आयो शहर में, वरी बि नज़र पई उन ई छोकिरे ते। ॾिठे त उहो छोकिरो आयो, अॼु साॻी जाइ ते वेठो ऐं पंहिंजो कमु शुरू कयईं, बूट पॉलिश करणु शुरू कयईं। ॾिठे त वरी बि हिनखे 2 सिक्का मिलिया। वरी बि ओॾीमहिल उथियो, सॼो सामान पंहिंजो वेड़े बंदि करे वरी निकिरी पियो, पेटी पंहिंजी खणी। वरी आयो सिधो नानवाई वटि, उतो 4 मानियूं वरितईं, 2 सिक्का ॾेई वरी हलियो हुयो। वरी 3 ॾींहं ते बि इहो ई कमु। सुल्तान सलाहुद्दीन अयूबी ॾिठो, कीअं आहे छा ॻाल्हि, हिन सां कहिड़ो मसइलो आहे। अगरि जे कमाए अलाए केतिरो कमाईंदो, अलाए केतिरा ग्राहक हिन ॾे था अचनि, हे छाकाणि बसि 2 सिक्का कमायो हलियो थो वञे, जे अॼु हिन पोयो लॻंदो आहे ॻाल्हि छा। पोइ सुल्तान सलाहुद्दीन अयूबी निकिरी पियो हुनजे पोयां। हुनजे नानवाई को 4 मानियूं वरितियूं, 2 सिक्का ॾेई। वरी सुल्तान बि आयो नानवाई को, पुछा कंदी इहो छोकिरो केरु आहे। हुनजो मूंखे त ख़बर कान्हे, भई रोज़ु ईंदो आहे, अचे 4 मानियूं वठी ईंदो आहे, वधीक मूंखे ख़बर कान्हे। जो त सुल्तान बि 1 सिक्को ॾेई 2 मानियूं वरितियूं, हुन मां वठी ऐं लॻी पियो हुनजे पोयां घोड़े ते। आहिस्ते आहिस्ते हुनजे पोयां वञे पियो। ॾिठईं थो जेको त ॿाहिरि निकिरी आयो शहर खां, हिकिड़ी झूपड़ी आहे, उन मंदरु उहो हलियो वियो। जेको सुल्तान छा कयो, जो घोड़े को ते बीहारे ऐं आहिस्ते आहिस्ते वञणु लॻो होॾे। चई हाणे जेकर मां वञी तकिड़ो सलाम कंदो त मूंखे राति जी ख़बर न पवंदी, इन खां बहितर मां आहिस्ते आहिस्ते वञा, ॿुधां त ॻाल्हि छा आहे। जॾहिं सुल्तान जो आयो, हुनजे भरिसां झूपड़ीअ ॾिठईं त हिकिड़ो कुराड़ो, हिकिड़ी कुराड़ी वेठी आहे। त उन्हनि खे हे जेको त मानी धानी उन्हनि खे ठाहे ठीकु करे उन खाराए पियो, पाणी खणी भरे आयो, हुननि खे पाणी पीआरियईं, मानी खारायईं। जेका बती, जेका त भोर धोर पता, उहे पाण खाधईं, 2 मानियूं वेड़े रखे छॾियईं। हिन सॼो लका इहो ॾिठो ऐं पोइ अंदरि दाख़िलु थियो, सलाम वरायईं, हुननि सलाम वरायो। पोइ हुनखे चयईं त मां तोखे ॾिसंदो आहियां शहर में, तूं 2 सिक्का कमायो निकिरी पवंदो आहे, अगरि तूं कमाई त घणो कुझु कमाईंदे, इहो छा जेका। हिनखे चई ॻाल्हि ॿुध, हाणे हिनखे तो न पियो सुञाणे त कोई सुल्तान आहे, हुन जेको सौदागर वापारी आहे। चई ॻाल्हि हीअं आहे, नंढपिण खां वठी मूंखे इहा ख़्वाहिश हुई त मां सुल्तान सलाहुद्दीन अयूबी जेको थो वञी उते कमु कयां, उनजो सेक्रेटरी थियां या उनजो को वज़ीर थियां। इहा ई मूंखे दिलि में ख़्वाहिश हुई त मां अहिड़ो को कमु कयां जीअं उहो पाण मूंखे घुराए ऐं पाण रखे छॾे मूंखे, पर उहा त मुंहिंजी ख़्वाहिश पूरी कोन थी सघी। चई इहो कीअं। हिकिड़े ॾींहुं जी मां वञा पियो, मां जो शहर में वञा, को अहिड़ो कमु कयां जो सुल्तान सलाहुद्दीन अयूबी मूंखे पाण घुराए ऐं पाण वटि रखे। इहो इरादो करे मां जॾहिं शहर में जो आयुसि, उते हिकिड़े मौलवी तक़रीर हले पई त
तव्हां अगरि पंहिंजे माउ पीउ जी ख़िदमत कयो, इन खां वधीक को बि तख़्तु कोन्हे को, इन खां वधीक ॿियो को बि कमु कोन्हे को। सभु कुझु हिते ई आहे, जन्नत बि हिते ई आहे, दुनिया जा कमुकार बि सभु हिते ई आहिनि। पोइ जॾहिं मां इहो जो ॿुधो त मां चयो जॾहिं तख़्तु हिते आहे त पोइ मां सुल्तान ॾे छो वञा। पोइ मां उते मोटी पियुसि। पोइ मां पंहिंजे पीउ जो इहो पुराणो सामान खणी, मुंहिंजो पीउ पाण मोची हुयो, उहो सामान खणी वेंदो आहे शहर ॾे, ॿ सिका कमाईंदो आहे, वधीक मूंखे पैसे जी ज़रूरत कान्हे का, छो जो मुंहिंजा माउ पीउ आहिनि, मूंखे दुआ कंदा आहिनि, बसि खपे रुॻी मानी। उन लाइ मां वेंदो आहियां, जेको 2 सिका कमाए मानी वठी अचे, हिननि खे खाराईंदो आहे, 2 मानियूं जेको तो खाराईंदो आहे हिननि खे, जेका बचंदी आहे मां खाईंदो आहियां, 2 मानियूं रखे छॾींदो आहियां राति जे लाइ, भई हिन जी ख़िदमत कंदो आहियां। मां चयो अगरि मां हलियो वञा कमाइण, मथां ॾुखिया थियनि, हिननि को पाणी केरु हिननि खे पीआरींदो, इन जे करे पोइ हिननि वटि ई हूंदो आहे, वरी सॼो ॾींहुं सॼी राति, वरी सुबुह जो वरी निकिरी पवंदो आहे। बसि ॻाल्हि इहा ई आहे, ॿी ॻाल्हि का बि कान्हे, मुंहिंजा माउ पीउ आहिनि, इन जे करे पोइ मां उहो ख़्वाबु ॾिसणु छॾे ॾिनो त को मां सुल्तान वटि वञी जेको नौकिरी कयां। जेको सुल्तान सलाहुद्दीन अयूबी इहो ॿुधी ॻाल्हि हिन जी, हिन खे चई ॻाल्हि ॿुधो, जेको तूं तलबी पियो जंहिं वटि बीहण जे लाइ, उहो माई आहे। हिन खे पंहिंजो वेस लाइ हिन खे ॾेखारे चई मां सुल्तान सलाहुद्दीन अयूबी माई आहियां। हाणे ॻाल्हि ॿुध, तूं हल मूं वटि हली, तूं मुंहिंजो ख़ासि माण्हू थी, तूं मुंहिंजो हिसाबु किताबु कर, तो जहिड़ो छोकिरो मां किथे बि कोन ॾिठो, जेके सिर्फ़ु पंहिंजी माउ पीउ जी ख़िदमत करे, सिर्फ़ु 2 सिका कमाए निकितो हलियो थो अचे बाज़ार मां, न त ॿियो केरु हुजे हा त अगरि शाम ताणी जेकर कमु करे हा त बि 15-20 सिका कमाए वञे, पर तूं जहिड़ो महिनती ऐं जेको अदब वारो, जेको माउ पीउ जो अदब थो करे, एतिराम थो करे, अहिड़े माण्हू जी मूंखे ज़रूरत आहे, तूं हल मूं ॾे। चई मां न हलंदुसि हाणे। चई छो? चई मुंहिंजो तख़्तु हाणे हिते ई आहे, मां मूंखे मौलवी ॻाल्हि जेका ॿुधाई मां उहा ॻाल्हि पंहिंजे ज़हन में रखे छॾी, मुंहिंजो तख़्तु हिते ई आहे, मुंहिंजी जन्नत हिते ई आहे, मां हाणे काॾे नथो हली सघां। पोइ जेको सुल्तान हिन खे चयो ॻाल्हि ॿुध, तोखे केरु सोचे तूं हिननि खे छॾ, तूं हिननि खे वठियो हल, मां त हुते जॻहि ॾियां थो, तूं मुंहिंजी नौकिरी ॾेई वरी हलियो वञ हिननि ॾे, वरी जे मुंहिंजो कमु पए मां तोखे घुराईंदुसि, तूं हिननि जी बि ख़िदमत उते कर, तूं हिननि जे लाइ बि तूं हिकिड़ो मुलाज़िम रखे छॾ, उनखे पघार मां ॾींदुसि, तूं बि हल मूं वटि हली कमु कर। त दोस्तो पोइ उनखे जेके माउ पीउ जेके दुआऊं हुयूं, त उनखे सुल्तान पाण अचे ॻोल्हे लथो, जेको पाण वञे पियो हुन ॾे, त सुल्तान पाण अची हिनखे ॻोल्हे लथो त हल तूं मूं वटि हली कमु कर। सभु माउ पीउ जी दुआऊं इहे ई आहिनि, माउ पीउ जी ख़िदमत कयो, उन्हनि जो एतिराम कयो। काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि जेके बेफ़रमान आहिनि, असां हिते सऊदी अरब में बि ॾिसंदा आहियूं काफ़ी माण्हू अहिड़ा जेके माउ पीउ खे जेके त बाक़ाइदे गारियूं ॾींदा आहिनि, छा चइजे उन्हनि खे हाणे, पर माउ पीउ जो ख़्यालु कयो, उन्हनि जो एतिराम कयो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, जेके बि वॾा बुज़ुर्ग हूंदा आहिनि उन्हनि जो एतिराम कयो, भली माउ पीउ पर उन खां अलावा ॿिया बि जेके आहिनि तव्हांजा वॾा आहिनि, बुज़ुर्ग आहिनि, उन्हनि जो बि एतिराम कयो। ईअं न आहे त हाणे को ॿियो माण्हू तव्हां उन जो एतिराम न कयो, एतिराम हर माण्हू जो कयो, नंढ जो बि एतिराम कयो, वॾे जो बि एतिराम कयो। माण्हू जो तव्हां एतिराम कंदव, तव्हां पाण ई उन जी दिलि में जाइ ठाहे वेंदव। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी।